पीर मुचन जा मानून तू अधी रेशम के वठी इता निकरी वन्यो छा बेगा फाके हिया आई जे तू चवी तो हालूंगा न त पीर मुचन जा मानू तो के वर वर करे वराए मारे छडीदा ऐं अधी रेशम के मुचन जे हवाले करे छडीदा बेगा ना खानो लगे तो हेरे शमिलो के ता छा जमा जमानो कढी आन बबलू मुखे इहे थो लगे त पोइ छा सलाह आहे हलूं पोइ नाने अचो मुझे हलो हलो दिलावर बारो कर किथे बंगुल वारा भॼी न वञनि अॼु बंगुल ऐं उन जे पुट खे गफ़ा गफ़ा करणो आहे आशिम भा आज न बंगुल के मारे मैदान साफ कंदासी तो तमा दिलावर आया दिलावर कच्चे जो दिलावर अचो चिंबा एडो दोखो एडो कहर मुखे त दिल में ख्याल तो अचे त मां ॾकी थो वञा मां हिकु इंसान ॿिए इंसान सां ईअं करे सघे थो मूं त कॾहिं सोचियो कोन अल्लाह साईं सरदार साईं जे सिर जो ख़ैर करे इन बंगुल ऐं साजिद सरदार साईं सां वॾो धोखो कयो आहे बाबा मूंखे त रेशम जी गणती आहे बाबा हू पराए राज जी माई आहे हवेली में अकेली हूंदी ॾाढी परेशान हूंदी परेशान त सॼो ॻोठ आहे अल्लाह साईं सभिनि लाइ ख़ैर करे मूंखे त हाशिम ऐं दिलावर जो फिक्र थी पियो आहे अल्लाह ख़ैर कंदो बाबा हाशिम ऐं दिलावर खे को कोसो वाह न लॻंदो मूंखे ख़बर आहे मेरा धीअ वॾनि झेड़नि में कॾहिं कॾहिं पंहिंजनि खे बि गोलियूं लॻी पवंदियूं बाबा अचानक ही छा थी वियो मूंखे त सम्झ में ई नथो अचे त हाणे रोशनी कीअं जी सघंदी जंहिंसां रोशनी प्यार कयो उन ई उनखे धोखो ॾिनो ॾाढो बुरो थियो बाबा साजिद खे ईअं न करणु घुरिजे आ रोशनी जी जो त हाणे रिश्तनि तां एतबार खॼी वियो मीरा धीअ मुंहिंजी ज़िंदगीअ में ही पहिरियों वाक़ियो आहे जंहिंमें हिकु इंसान ॿिए इंसान खां प्यार जे नाले में एॾो वॾो भयानक प्लान वरितो हुजे बाबा असांखे सरदार साईं जी हवेली ते हलणु घुरिजे छो त उते रेशम अकेली हूंदी ऐं बाबा ॾाढी परेशान हूंदी हा पुट तूं तयार थी वठ त हलूं था हा बाबा क्या मत जी निशानी आ तू तुझी नहुसियत लगी वई आहे न गोठ खे जॾहिं खां हिते पेर पातो थी का न का पछमी आहे माई यो मुंहिंजो भाग तई जो तूं ऐं बेगो जिंदा आयो न त जेके तव्हांजा लक्षण आहिनि न माण्हू तव्हांखे कॾो को मारे छॾींदा हिनखे वरी छा लिको 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 पुलिस अची अचे लिको वाह ॾेढ फुटा तोखे छा थियो जो अचे खट हेठों लिखियो आहे बसरा बाहर गोठ में पुलिस आई आ मुखे बधन पिया मां रूपोश बणजी वियो आहियां ॾिस माई बसरा पंहिंजे मुड़स जा लक्षण अञा थी चई त मां निभागी आहियां ॾिस कीअं वेठो आहे बिले वांगुरु खट हेठां ही पुलिस खे ॾिसी भॻो अथई जे पुलिस हिनखे गोली हणिया त हे मोको गोलीअ खां तिखो हो छा जो भॼी वञे हा इहो बि माई मुंहिंजो भाग अथई जो हे बची आयो अथई न त हिते तॾा विछल हुजनि अॼु तुमवा बाहर निकुर पुलिस आई हूंदी झेड़ो टारन तू कहिड़ो काटकू मुड़सां जो तुझे कठ पुलिस आई बसरा तोखे ख़बर न आहे मां अॻे चोरी कई पीर मुजन जे आस्थाने तां मानी चोराए खाधी में बसरा जहिड़ी कचे तेड़ी पके ऊंचा फकीर फिरंदा था वतन पिया ओ बुआ अकुल जा अकाबर उहा मानी कुतो सिंघी वियो हो जंहिंजे करे कोन खाधी पीर मुजन तो खाधी निकुर बाहर निकुर हाणे मां चवां थी निकुर बाहर पुलिस वई हली बसरा बेबी पुलिस वई हा वई
मां वॾो काटकू मुड़िस आहियां अॼुकल्ह रूपेशन में मुंहिंजो नालो खजो थो वञे सरकार मूं ते 150 रुपया इनाम रखियो आहे मुड़स त ॾिस लाटू एड़ो जद काटकू मुड़स आहे न त पुलिस सां वञी मुकाबलो करे हिते जो खट हेठां बिले वांगुरु लिकियो आहे बेबी मां खट हेठां बंदूक पे गोली बंदूक खणण आयो आहियां मां लिकण कोन आयो हुअसि भाग पुलिस वारनि जा भला जो मूंखे बंदूक हथ कोन आई न त वॾा मुकाबला थियनि चङो चङो हाणे घणी आई अखी काटकू मुड़स वञ नलके ते मुंहिंजा मेरा कपड़ा पिया अथई महल सां वञी धो बेबी तव्हां ॿई सही माण्हू न आहियो तूं वरी सही माण्हू आहे हल वाह 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 इहे थई तुंहिंजा नास बुढ़ी मर बसरा कचे हुजे जा पके मोजा फकीर फिरंदा था वतन पिया जिन मूंसां ऊचाई तिन खे मोजा फकीर जीअण कोन ॾींदा बाबा रेशम त सॼे घर में कोन्हे अलाए काॾे हली वई किथे पुलिस जे खौफ़ खां भॼी त कान वई थी सघे थो छो त पुलिस अॻ में बि रेशम खे बाज़ियाब कराइण जे लाइ ॻोठ ते छापा हया आहिनि पर रेशम केॾां वई मुंहिंजो मतिलबु आहे त रेशम केॾां वञी सघे थी मूंखे ख़बर न आहे बाबा इहा ई त ॻाल्हि खबरदार सॼी हवेली पुलिस जे घेरे में आहे मां हिते सिर्फ़ रेशम खे ॻोल्हण आयो आहियां सूबेदार सरदार शाह जमान जी हवेली में घिरण जो अंजाम ॾाढो ॾुखियो थींदी चुप कर छोरी असांखे पंहिंजो कमु करण ॾे जिन पेरनि सां आयो आहीं न सूबेदार उन्हनि पेरनि सां हलियो वञ असांखां सवाइ हिन हवेली में ॿियो केरु बि न आहे ओड़ा असांखे सिर्फ़ रेशम जी तलाश आहे रेशम हिन हवेली में न आहे हिन वक़्तु हिन हवेली में कोई बि न आहे ठीकु आहे छोकिरी हाणे त मां वञा थो पर चई छॾिजां पंहिंजे सरदार खे तो सूबेदार सिकंदर वटि हवेली जा सर्च वारंट हुआ इन करे मां हवेली में घिरियो आहियां न त कॾहिं बि हवेली में दाख़िल न थियां साथ लोगे लोंग जेकर इहा ॻाल्हि आहे न मां तव्हांखे उन इंसान वटि वठी थो हलां जेको सामुन जो सरदार आहे अमानतदार आहे ऐं ईमानदार आहे अचो मूंसां गॾु साम्हूं थोरो पंधु आहे पोइ सवारी मिली वेंदी अचो साईं दादा ख़ैर त आहे न सब खैर आहे हाशिम भा तूं ॾे हाल अहवाल फाइल मिलियो हा फाइल मिलियो साईं दादा ही फाइल तूं पाण वटि रख ठीकु आहे हाशिम भा ही फाइल मां पाण वटि थो रखां साईं दादा हमरा असांजो ज़ख़्मी आहे हिनखे अस्पताल पहुचाए ठीकु आहे न साईं दादा तूं हमरा खे अस्पताल खणी हल दिलावर ऐं मां बंगुल वारनि खे ॻोल्हियूं था ठीकु आहे हाशिम भा मां हिन ज़ख़्मी खे अस्पताल पुॼायां थो अरे ओ ज़ालिमो मूंखे बि अस्पताल पहुचायो वञ पंहिंजे पीउ बंकुल खे चओ तूं उनखे पुॼाए न साजिद पुट जे असां ॿई गॾु हूंदासीं त मारिजी वेंदासीं मुंहिंजी सलाह वटि तूं हे पासो वठ त मां हे पासो थो वठां न बाबा साईं न
मां एतिरो कायर न आहियां जो तव्हांखे हिते अकेलो छॾे वञा। न पुट तू रुगो पंहिंजी जान बचा। मां भॼी भॼी थकजी पियो आहियां, हाणे मां भॼी नथो सघां। चाहे कुछ भी थी वे बाबा, मां तव्हांखे हिते अकेलो न छॾींदुसि। पुट जिद न कर, न त वॾो गंद थींदो। पर बाबा साईं, पर जा सका पंहिंजी जान बचा, न त मुक्त में मारजी वेंदे, मूंखे बि माराईंदे। जीअं मां चवां थो तीअं कर, न त वॾो गंद थींदो। हल। ठीकु आहे बाबा। बंगुला विराट सरदार, जो अज आखिरी ॾींहुं रोशनी मुखे माफ कजा। रोशनी तू माफी जे लायक नहीं। रोशनी मुझा बच्चा, मां तोखे केॾो समझाईंदोसि त ये बंगले जो खानदान तोखे पास थई। मुझो चवण कर, को भी पीउ पंहिंजी न्याणी जो बुरो न सोचींदो आ, भलो सोचींदो आ त मुझी न्याणी खुश खुरम रहे सॼी जिंदगी पंहिंजे मुड़ुस सां। पर मुझा बच्चा, मां तोखे बाहि में कीअं मोकिलियां, कीअं धिको ॾियां तोखे आड़ा में। पर तो पंहिंजे पीउ जो चवण न वरितो, ज़िद ते बीठी रही आहे। उन जो अंजाम ही ॾिठो ही न पंहिंजो अंजाम। इन्हीअ करे मुंहिंजा बच्चा, वॾनि जो हमेशह चवण वठिजे। वॾा कॾहिं बि ग़लति मशवरो न ॾींदा, ग़लति सलाह न ॾींदा, हमेशह पंहिंजी औलाद जे लाइ भलो सोचींदा। चङो, हाणे गाॾी में वेह, बाक़ी ॻाल्हियूं घर त हली कयूं। वेह मुंहिंजा बच्चा, हल। सब्र कर रोशनी, जेको इंसान जी किस्मत में लिखियल हूंदो आहे उहो इंसान भोगींदो आहे। मीरा, एॾो धोखो, एॾी दगा, एतिरी बेवफाई। मीरा, मां साजिद खे अहिड़ो त न सम्झियो हुयो। छा दुनिया में ईअं बि थींदो आहे? न रो रोशनी, इंसान के हर मुश्किलात सां मुंहुं ॾियण जो हौसलो हुजण घुर्जे। याद अथई न रोशनी, मूं तोखे चयो हुयो त कावनि जा बच्चा हंज न आहिनि थींदा, पर तूं त मुंहिंजी हिक बि न ॿुधी। हाणे रोइण जो कहिड़ो फ़ाइदो? हुननि जेकी अव्हां जे लाइ खॾ खोटरी हुई, उन में हू पाण ई दफ़न थी विया। हाणे त मुंहिंजो प्यार त वैसा ई ख़तम थी वियो आहे। हाणे मां हिते न रहंदसि। हिते इंसान न, बल्कि हिते जानवर रहंदा आहिनि।
जेको थियणो हुयो सो त थी वियो। हाणे तुंहिंजो रोअण अजायो आ। वरी बि अव्हां जो पलड़ो भारी आ। हुननि जेको कुझु तव्हां सां कयो उन्हनि जी उन्हनि खे ई सज़ा मिली। न मीरा न, हुननि जेको कयो हुन जे मुक़ाबले में हुननि ॿिन्हिनि खे सज़ा घटि मिली आहे। सब्र कर रोशनी, सब्र कर। उथ वञी मुंहुं धोई अच त मां तुंहिंजे लाइ मानी खणी अचां। सुबुह खां वठी तूं मानी नाहे खाधी, लॻी रहिया मानी जा खा। ससी रोशनी खे वठी वञ। सर मुझे गाल सर साहब एसपी साहब जी फोन ही छा? हाँ ओ साहब एसपी साहब फोन कटे छड़ी जा। हाँ साहब एसपी साहब ये कंदो आ दिद 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 और फोन बंद करे छड़ीदो आ। असां जी असली बुधंदो ही ना है। अरे बस कर, यो सब कुछ तुंहिंजे करे थी रहियो आहे। कम चोर तूं थी वियो आहीं ऐं एसपी साहब जा दड़का वरी मूंखे सहणा था पवनि। मूंखे ॾुख सिर्फ़ इन ॻाल्हि जो आहे, हुन मिल्कियत जी लालच में अची करे पंहिंजे सॻे भाणे जेके माराए छॾी, सिर्फ़ इन ॻाल्हि जो ॾुख आहे। बाबल साईं तव्हां ॾुख न कयो। हाशिम ख़ान मूं पंहिंजी न्याणीअ खे ॾाढो सम्झायो, पर उहो ज़िद ते अड़ी रही। हुन मुंहिंजी ॻाल्हि खे का बि अहमियत न ॾिनी। आख़िर धोखो खाधई। सरदार साईं, साइण रोशनी के का भी खबर ना है। वो तो मासूम आहे। वो सजी जिंदगी परते रही है। उनके केड़ी खबर त पांजा केर आहिनि ऐं परावा केर आहिनि। दिलावर मुंहिंजी न्याणीअ खे बि अगवा करण में हिन बंगुल ऐं हुनजे पुट जो हथ हो, पर मां हुननि जी चालाकियुनि खे न सम्झी सघियुसि। बाबल साईं हूअं बि चवंदा आहिनि त सियाणो का बि टंगो फासंदो आहे। बंगुल ऐं साजिद बि हाणे किथे? उहे बि मुंहिंजे ख्याल त मरी खपी विया हूंदा। हाशिम ख़ान, ज़ालिम जी उमिरि ॾिघी थींदी आहे। मूंखे अलाए छो ईअं लॻी रहियो आहे त किथे इहे बची न वञनि। बाबल साईं हाणे कोन बचंदा। जेकॾहिं बची बि विया न त असां उन्हनि खे जीअण कोन ॾींदासीं। सरदार साईं, रात मां पंहिंजा हमरा अस्पताल मोकिलींदुसि। जेकॾहिं बंगुल ऐं साजिद बची विया हूंदा न त उन्हनि खे उते ई दुप करे ईंदासीं। हाणे मरनि या बचनि, वञी धूड़ पाइनि खॾ जे तरे में वञनि। बाक़ी दिलावर, मां पंहिंजी न्याणीअ खे वठी भले पार उमिरो करणु वेंदुसि। हाशिम, भले पार रहण खां पोइ मां लंडन में वेंदुसि। हुते बि मुंहिंजो कारोबार आहे, उनखे बि संभालणो आहे। हूंदी हयाती त वरी तव्हां सां मिलण जे लाइ ईंदुसि। जे हलियो वियुसि मोकिलाए त गोरी जान तव्हां बि ॾींदो। सरदार साईं, अल्लाह साईं तव्हांखे मुक़दस ज़ियारतूं शल नसीब करे। भले तव्हां भले पार वञो, पर सरदार साईं वापसि ज़रूर मोटी अचिजो, छो त हिन सुतल क़ौम खे तव्हां जहिड़नि सरदारनि जी ज़रूरत आहे। बाबल साईं, ही जेका बि मिल्कियत आहे न, इहा तव्हांजी आहे। इहा रुगो असां वटि तव्हांजी अमानत हूंदी। चङो हाशिम। दिलावर, मां ॾाढो थकियल आहियां, चंद घड़ियूं आराम कंदुसि। भली साईं। दिलावर हलो। टंडन जी